नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं त ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। मुबारकपुर खां मुबारकपुर भरिसां घर मां चोरी जी कोशिश दौरान मुज़ाहिमत औरत समेत 3 घर भाती ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॻोठ दिलमुराद वाह में फायरिंग जी ॾे में मुस्मात खान बीबी, मोहम्मद ज़मान ऐं अहमद खोसो ज़ख़्मी थी पिया। वारिस ज़ख़्मी खे थाणे ते खणाए आया। मेडिकल लेटर ॾियण बैदि तालके इस्पताल मुंतकिल कयो वियो। खबर के हवाले से एक बेर अपडेट कंदालूं। मुबारकपुर भरिसां घर में चोरी की कोशिश दौरान मुज़ाहिमत औरत समेत 3 घर भाती जख्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल किया वियो। ॻोठ दिलमुराद वाह में फायरिंग की ॾे में मुस्मात खान बीबी, मोहम्मद ज़मान ऐं अहमद खोसो जख्मी थी पिया। वारिस ज़ख़्मी के थाने ते खणाए आया। मेडिकल लेटर ॾियण बैदि खेनि तालके इस्पताल मुंतकिल किया वियो। खबर के हवाले से वाकई एक बार ॿीहर अपडेट कंदालूं। मुबारकपुर भरिसां घर में चोरी की कोशिश दौरान मुज़ाहिमत औरत समेत 3 घर भाती जख्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल किया वियो। ॻोठ दिलमुराद वाह में फायरिंग की ॾे में मुस्मात खान बीबी, मोहम्मद ज़मान ऐं अहमद खोसो जख्मी थी पिया। अपडेट कंदालूं तो वारिस ज़ख़्मी के थाने ते खणी आया, जिते मेडिकल लेटर ॾियण बैदि खेनि तालका इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ के हवाले से वाकई एक बार ॿीहर अपडेट कंदालूं। मुबारकपुर भरिसां घर में चोरी की कोशिश दौरान मुज़ाहिमत औरत समेत 3 घर भाती जख्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो। ॻोठ दिलमुराद वाह में फायरिंग की ॾे में मुस्मात खान बीबी समेत मोहम्मद ज़मान ऐं अहमद खोसो जख्मी थी पिया आहिनि। तफसील मालूम कुनासी। मूसा जान बिरोही असां सां लाइन ते मौजूद है। मूसा जान अपडेट कजो, वधिक छा तफसील आहिनि? जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुबारकपुर भरिसां ॻोठ दिलमुराद वाह में चोरी दौरान चोर ऐं बागियन में झेड़ो थी पियो। फायरिंग में एक औरत खान बीबी समेत 3 ॼणा जख्मी थी पिया। जख्मी की मुबारकपुर थाने ते आंदो वियो। मुबारकपुर पुलिस लेटर ॾेई करे केस तालका अस्पताल मोकिलियो वियो। जी मूसा जान अपडेट कर ले, अवां जी वडी मेहरबानी। नाज़रीन, ये हुयूं इन वक्त आयूं खबरूं। वधीक खबरूं ऐं अपडेट्स ते ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।